भगवद गीता 8वें अध्याय में श्री कृष्ण भगवान चवंता इन करे हे अर्जुन हे भारत हर तरह सां उन परमेश्वर जी शरण वठ। उन परमात्मा जी कृपा सां ही परम शांति ऐं सनातन परम धाम के प्राप्त थींदे। इन रीत ये गुझे खां भी वधीक गुझो यानी सीक्रेट ज्ञान लिखियल दुर्लभ ज्ञान जेको हर कंहिंखे कोन्हे इहो मां तुंहिंजे लाइ चयो आहे। यानी श्री कृष्ण चवनि था हे अर्जुन हे गीता जो ज्ञान इहो मां तोखे दुर्लभ ॿुधायो आहे, ॾाढो महान ॿुधायो आहे। हिन भेद वारे ज्ञान खे सुठी तरह चङे नमूने वीचार करे पोइ तूं जीअं चाहीं थो तीअं कजांइ। चओ हरे राम हे हरे। जॾहिं भगवान ईअं चयो कि तोखे जीअं ठीकु लॻे तीअं कजां, ईअं चवण खां पोइ बि अर्जुन खां जवाब न मिलियो। अर्जुन चुप रहिया। संत चवनि था कि मतां भक्त अर्जुन महाराज जे मन में पीड़ा थी हुजे कि मूंखे श्री कृष्ण ईअं छो था चवनि, भई तोखे जीअं वणे तीअं कजां, हा न। भगवान खे ईअं चवणु खपे हीअं कर तूं हीअं न कर, आज्ञा ॾियनि मूंखे। अगरि भगवान चवनि था जीअं तोखे वणे तीअं कर मतिलबु मूंखे छॾे छॾियऊं छा? त जॾहिं भक्त अर्जुन महाराज चुप थी विया त भगवान तुरंत करुणा निधान सोचियो कि अरे अर्जुन खे इहो भाव त न अची वियो आहे कि भाई मां अर्जुन खे चई छॾियो जीअं तोखे वणे, मां अर्जुन खे कीअं छॾे सघंदुमि, मां त कंहिं बि भक्त खे नथो छॾे सघां। भले अर्जुन चए मां युद्ध न कंदुमि, लेकिन तुरंत श्री कृष्ण भगवान वरी चवण लॻा। ईअं चवण खां पोइ भगवान श्री कृष्ण वरी चयो हे अर्जुन गुझे खां गुझा मुंहिंजा परम भेद वारा वचन तूं वरी ॿुध। भगवान चवनि था वरी तोखे मां ज्ञान थो ॿुधायां, कुझु वचन वरी थो ॿुधायां। मतां अर्जुन जे मन में ई संकोच थियो हुजे। चओ हरे राम। हाणे ॾिसो भगवान छा था चवनि। अर्जुन जॾहिं चुप रहिया कुझु जवाब न ॾिनऊं त श्री कृष्ण वरी चवनि था हे अर्जुन दुर्लभ खां दुर्लभ परम भेद वारा वचन वरी तूं मूंखां ॿुध। छो? छो त तूं मूंखे ॾाढो प्यारो आहीं। चओ हरे राम। हाणे अचानक प्यार अची वियो भगवान खे ॾाढो, ऐं चवण लॻा तूं ॾाढो प्यारो आहीं। जबकि ॿिनि युद्धनि जे विच में भयंकर योद्धाउनि जे विच में सेनाऊं बीठियूं लखे, उते भगवान ज्ञान ॾेई रहिया। लेकिन भगवान जो एॾो प्रेम आहे, एॾी करुणा आहे कि मतां अर्जुन सोचे कि मां अर्जुन खे चवां तो युद्ध कर कि मां अर्जुन खे कुछ कठोर वचन तो न ॻाल्हायो, अर्जुन खे दुख त न थी पियो, अर्जुन खे ईअं त नथो लॻे भाई श्री कृष्ण भगवान चवनि था पंहिंजे मन सां कर वञी, भाई मुंहिंजो मतिलबु न आहे, न न न ईअं कीअं थींदो। वरी श्री कृष्ण चवनि था कि दुर्लभ खां दुर्लभ ज्ञान जा वचन मूंखां वरी ॿुध, वरी तो मां ॿुधायां। एतिरो ई न, छो जो तूं मूंखे ॾाढो प्यारो आहीं, तंहिं करे इहे तमामु भले वारा वचन मां तोखे ॿुधायां थो। भगवान चवनि था हे अर्जुन तू केवल मूं सच्चिदानंद वासुदेव परमात्मा में ही नित्य निरंतर मन लगाए। चओ हरे राम। ॾिसो पहिरियों भगवान छा चयो, हे अर्जुन हर तरह सां हुन परमेश्वर जी शरण वठ। हिते हुन शब्द छो चयो कि निरंकार जेको आहे उहो मां ई आहियां, पर हुन इन करे चयो भगवान हुन शब्द, हुन ईअं तो लॻे ॼण कोई परते आहे कि भगवान जो आशय इहो आहे कि उहो ई निर्गुण निरंकार सगुण साकार थी करे सच्चिदानंद श्री कृष्ण तुंहिंजे साम्हूं वेठो आहे, ऐं तूं वेठो तो वीचार करे कि उहो ॿियो कोई थोड़ी आहे भाई, वो मां ई त आहियां। गीता में चयो आहे साफ़ भगवान। इन करे
भाई अर्जुन ही तो न सोचो भगवान के दिल में मलाल थिया। वरी श्री कृष्ण चवन था, हे अर्जुन तू केवल भुलजी वन, मां ही परमात्मा आया। चवन नथा भगवान, मानो कि भगवान जे शब्दन में साफ प्रकट थियो रुगो यानी केवल। हे अर्जुन तू केवल मूं सच्चिदानंद वासुदेव परमात्मा में ही नित्य निरंतर मन लगा। हाणे ते श्री कृष्ण पाण के वासुदेव भी था चवन, सच्चिदानंद भी चवा, परमात्मा भी चवा। परमात्मा केरा यानी परम आत्मा, परमात्मा यानी निरंकार भगवान जो नालो आ, ज्योति स्वरूप भगवान। और श्री कृष्ण सगुन साकार सामू बीठा आहिनि, मुरली मनोहर आहिनि, सुंदर स्वरूप आहे उन्हनि जो। ऐं भगवान हिकु ई भेद कोन्हे, इन करे भगवान चयो सच्चिदानंद, सतचित आनंद, जेको भागवत में चयो कि उहो ई सच्चिदानंद केरा, मां वासुदेव। भगवान क्लियर करे छॾियो, मतां धोखे में रहे तो निरंकार ॿियो कोई आहे। मां कण कण में जंहिंजो वास आहे उहो वासुदेव। अञा मतां कुछ सोच बाक़ी रहिजी वञे, इन करे भगवान जोड़े छॾियो परमात्मा, यानी बिल्कुलु क्लियर, नंढो ॿार भी समझी वञे। पोइ भी माण्हू भेद कंदा आहिनि, अलॻि अलॻि सम्झंदा आहिनि। चओ हरे राम। हिकिड़ी माता आई, उनखे संतान जे लाइ लड्डू गोपाल जी सेवा चईसे, भाई नंढो सो लड्डू गोपाल रख, सेवा कजा। त चवण लगी भैया असां त राधा स्वामी आहियूं, असांजे घर में त राधा स्वामी। त मां चयोमांसि राधा जो स्वामी केरु? श्री कृष्ण। और तूं त भगवान खे जेॾीमहिल तूं विहारींदीअ पोइ उहा मूर्ति न रही, उहा भगवत भक्ति थी वई, हा न। मूर्ति समझी तूं वठी आई, जेसि ताईं दुकान में हा त मूर्ति आहे भगवान, पर जॾहिं भाव सां तूं ते घर में विराजमान कए पोइ उहा मूर्ति थोरी रही। तुंहिंजो भाव त भगवत भाव हुजे। हल ठीकु आहे, तोखे भगवान सां बि एलर्जी आहे, पुत्र भाव सां हुनजी पूजा कर, वात्सल्य भाव सां। ईअं सम्झ मुंहिंजो हे बालक आहे, ईअं सम्झी पूजा कर। भगवान त हर रंग में राजीन, हर रिश्ते में राजीन। जेको तूं रिश्तो जोड़, भगवान चवनि था ऑप्शन आहिनि। ईअं न कि मां तोखे ज़बरदस्ती मालिक बणी विया, तूं मुंहिंजो सेवक ई बणी वे, मां तुंहिंजो पीउ बणी विया, तूं मुंहिंजो पुटु बणी वे। न, तूं चाहे त पुटु ई बणाए छॾ, दोस्त बणाए, सखा बणाए। चओ हरे राम। यानी वो समझन था कि निरंकार अलग आ, है ना। कोई भी हुजे, कोई भी पंथ हुजे, कोई भी राह हुजे, ब भगवान आहिनि काथे ॿुधायो न। मुसलमान उनखे खुदा चवंदा आहिनि, अंग्रेज उनखे गॉड चवंदा आहिनि, हिंदू उनखे भगवान चवंदा आहिनि। निरंकार रूप में परमात्मा चयो वेंदो आहे, निरंकार चयो वेंदो आहे। और सगुन साकार में उनजो श्री कृष्ण नालो आहे। राम जी चओ, नारायण चओ, कुछ भी चओ, ब भगवान आहिनि काथे भाई, भगवान त हिकु ई आहे। हा रूप कई न उन जा, रूप भी तो असांजे करे भगवान बणाया आहिनि। पतो न आहे कंहिंखे कहिड़ो रूप पसंदि अचे, छो जो भगवान खे ख़बर आहे असांजी पसंदि ॾाढी कठिन आहे। हर माण्हूअ खे वैरायटी खपे। मूंखे त भोले बाबा वणंदा आहिनि, बढ़िया जटाऊं धारी, नांग फिरनि, डमरू वॼाइण वारा, हिकदमि भोला भाला। हाँ, असांखे त इहे पसंदि ईंदा आहिनि। कई उन्हनि जा भक्त आहिनि, ऐं कई खे धनुर्धार। राम भगवान मर्यादा पुरुषोत्तम आहिनि भैया, असांखे त अहिड़ा वणंदा आहिनि। ऐं कंहिंखे मस्ती वारा भगवान वणंदा आहिनि, श्री कृष्ण। मुरली मनोहर खपनि असांखे भाई। असांखे त इहे हसी मज़ाक वारा, खिल खिल में मौज करण वारा, प्रेम ॾियण वारा, भक्ति ॾियण वारा, इहे भगवान खपनि। कंहिं ॻाल्हि जो बुरो न मञींदा आहिनि। त हे त पंहिंजे हृदय जी आस्था आहे, इन करे भगवान रूप बणाया आहिनि। इहा भगवान जी करुणा आहे, कृपा आहे, दया आहे। उनजी कृपा खे बि असां भेद था करे छॾियूं, पराव था करे छॾियूं। ॿुधायो, खटाई था विझी छॾियूं। करुणा करे, कृपा करे, भगवान खे कहिड़ी खुटीअ खयों आहे जो एॾा रूप बणाए, हाँ, एॾियूं मालाऊं वेठो पाए, लंबा चौड़ा वार रखे भगवान, हाँ, वरी हेॾा अलंकार पाए, धोती पाए, वरी असांजे लाइ कालो कलूटो बणिजी वञे, भगवान सांवरो बणिजी वञे। इहे त सभु असां ते कृपा कई आहे उन।
तोर मोर नाते अनेक मानी जो भावे। तुलसीदास जी चवनि था तू दयालु दीन हो, तू दानी हो भिखारी हो, प्रसिद्ध पात की तू पाप पुंजहारी। नाथ तू अनाथ को अनाथ कौन मोसो, मौसम आरत नहीं आरत हर तोसो। तोर मोर नाते अनेक मानिए जो भावे, ज्यों ज्यों तुलसी कृपालु चरण शरण पावे। तुलसीदास जी चवनि था मुंहिंजा त सभई नाता तोस आहे। भगवान त चए थो हिकु ई नातो जोड़ियो, तव्हांजो बेड़ो पार करण लाइ मूंखे बहानो मिली वञे। तुलसीदास जी चवनि था मुंहिंजा त सभु नाता तोसां अथई। अगरि तूं स्वामी आहे त मां तुंहिंजो सेवक आहियां, तूं माता पिता आहे त मां तुंहिंजो पुटु आहियां, ऐं मां अनाथ आहियां तूं मुंहिंजो नाथ आहे, मां दीन आहियां त तूं मुंहिंजो दयालु आहे। ॿुधाए तोखे कहिड़ो नातो पसंदि अथई? राम जी खे था चवनि। इहे भक्त आहिनि, ॾिसो भॻवान खे आड़े हथ था वठनि पिया। हरे राम हे हरे, हरे कृष्ण हरे नारायण हरे गोविंद, श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान चवंता है अर्जुन तू केवल मुंह सच्चिदानंद वासुदेव परमात्मा में ही निरंतर मन लगाए, पंहिंजो मन मुंह में लगाए ऐं मुंह परमेश्वर के ही श्रद्धा भक्ति सहित निष्काम भाव सां नाम ऐं गुणन जो कीर्तन भजन ऐं पाठ कर। मन वाणी ऐं शरीर सां सब कुछ अर्पण कर, मुंहिंजी पूजा कर ऐं मूं सर्वशक्तिमान के सब जे आश्रय रूप मूं वासुदेव के प्रणाम कर, दंडवत प्रणाम कर। भगवान हिते साफ़ था चवनि कि परमात्मा मां ही आया, तो मुंह में मन लगा, मांजो भक्त बणजी वञ, मांखे नमस्कार कर, मांजी पूजा कर। चो हरे राम। और जॾहिं इहो सभु तूं कंदे, मूंसां प्यार कंदे, मूंखे प्रणाम कंदे, मांजो सहारो वठंदे, त छा थींदो? ईअं करण सां तूं मूंखे ॾाढो प्यारो बणिजी वेंदे, तूं मूंखे ई मिली वेंदे। ऐं तुंहिंजे लाइ मां इहा कसम थो खणां, छो त तूं मूंखे ॾाढो प्यारो सखा आहीं, तूं मुंहिंजो प्रिय आहीं, ॾाढो प्यारो आहीं। तंहिं करे सभु कर्मनि जे आसरे खे त्यागे केवल हिकु मूं सच्चिदानंद परमात्मा जी शरण अच। मां तोखे सभिनी पापनि खां मुक्त करे छॾींदुसि, तूं दुख न कर। ध्यानु ॾियो भाई, पहिरियों भगवान चयो मूंखे मन ॾे, मन मना भव, मांजो भक्त बण, मद भक्तो, मांजी पूजा कर, मध्या जी, मूंखे नमस्कार कर, मां नमस्कुरु। इन तरह सां तूं मूंखे ई प्राप्त थींदे, छो जो तूं मूंखे ॾाढो प्यारो आहे ऐं मुंहिंजो तोसां ॾाढो प्यार आहे। हाणे ध्यानु ॾियो, इहो चवनि त अर्जुन खे था, पर त उहो ई गीता ज्ञान आहे जेको भॻवान खे असां तक पहुचाइणो हो। इहो ई भॻवान ज्ञान पहिरियों सूर्य भॻवान खे ॾिनो हो, काफ़ी समय थी वियो इहो ज्ञान गायब थी वियो, वरी भॻवान श्री कृष्ण अर्जुन खे इहो ज्ञान ॾिनो। चओ भाई, मन मना भव मद भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मां में वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी में। भगवान चवंता मुंह में मन लगाए, मुंहिंजो भक्त बण, मूंखे नमस्कार कर, मांजी पूजा कर, मूंखे नमस्कार कर।
मां सच तो चवां भाई इन तरह सां तूं मूंखे ई मिली वेंदे, छो जो तूं मूंखे ॾाढो प्यारो आहे। जेके बि भॻवान जी शरण वठंदा आहिनि भॻवान उन्हनि सां ॾाढो प्रेम कंदा आहिनि। दुनिया जा सभु दरवाजा बंदि थी वञनि, संसार में एतिरी कोई ताक़त न आहे कंहिंखे पाप करण जी जेतिरी भॻवान खे माफ़ करण जी ताक़त आहे। इन करे भॻवान जो द्वार सदा खुलियल अथव, यादि रखो। सॼो संसार भले बंदि थी वञे, कोई बि सहारो न हुजे, कोई आसरो न हुजे, पर यादि रखिजो भॻवान गॾु आहिनि असां सां, हमेशह गॾु आहिनि, कृपा करे रहनि, करुणा करे रहनि। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। श्री कृष्ण गोविंद हरे